नाज़रीन कंदकोट खां ख़बर शामिल कंदासीं। साइकिल सवार हथियारबंदन कार सवार मथां अंधाधुंध फायरिंग, हिकु ॼणो क़तल। ख़बर मूजिबि थाणे जी हद मोटरसाइकिल सवार हथियारबंदन कार मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में कार सवार ॻोठ लाली खान जखराणी जो चङो मुड़ुसु वॾेरो फ़कीर मोहम्मद जखराणी क़तल थी वियो। हथियारबंदन पारां अहिड़ो वाक़ियो करण बैदि आसानी सां फ़रार थी विया ऐं पुलिस खे अहिड़ी वाक़िए जो इतला मिलण ते पुलिस मक़तूल जो लाश कंदकोट जे सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त मक़तूल जे क़तल जी ख़बर वारसनि खे पवण शर्त वारस ऐं जखराणी बिरादरी जे वॾे अंग में माण्हू गॾु थी विया। उन मौक़े बाबति हद जे पुलिस जो चवणु हो त शुरूआती जाच मूजिबि जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हो, जंहिंमें जखराणी बिरादरी जे हिकु धुर ॻोठ लाली खान जखराणी जे चङे मुड़ुसु फ़कीर मोहम्मद जखराणी खे क़तल कयो। पुलिस जो चवणु हो त हथियारबंदनि जे गिरफ़्तारी लाइ पुलिस नाकाबंदी करे छॾी आहे ऐं पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करे वठंदी। पुलिस जो चवणु हो त लाश जो पोस्टमार्टम थियण बैदि लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे। वारसनि थाणे ते ईंदा त केस दाख़िल कयो वेंदो।